कराची में वधीक 3 वॾा नादरा रजिस्ट्रेशन सेंटर क़ाइम करण जो ऐलान कयो वियो आहे। नादरा तर्जुमान सैयद शबाहत अली मीडिया ब्रीफिंग में ॿुधायो त नादरा जा 3 वॾा सेंटर मलीर कैंट, मलीर ऐं सुरजानी टाउन में ठाहिया वेंदा। हिन चयो त अवाम जे मसइलनि जे हल लाइ क़ौमी सुञाणप जे कानूननि में तब्दीलियूं कयूं वयूं आहिनि। ॼम, मौत, शादी ऐं तलाक जा सर्टिफिकेट हाणे यूनियन काउंसिल जारी कंदी। तर्जुमान जो चवणु आहे त बेफारम में ॿारनि जूं तस्वीरूं शामिल कयो वियो आहिनि ऐं चाइल्ड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट 3 सालनि जे ॿारनि ताईं भराए पुराणे तरीक़े मूजिब हूंदो। हिन ते तस्वीर न हूंदी, जॾहिं त 3 सालनि खां वॾी उमिरि वारनि ॿारनि जे चाइल्ड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ते तस्वीर ऐं बायोमेट्रिक हूंदी, जेको 10 साल जी उमिरि ताईं हूंदो ऐं 10 सालनि खां 18 सालनि ताईं नओं CRC तस्वीर ऐं बायोमेट्रिक सां जारी कयो वेंदो। तर्जुमान मूजिब अॻु में ठहियल बेफारम बरक़रार रहंदा, पर पासपोर्ट ठाहिण लाइ नओं CRC ठाराइणो पवंदो। पुराणे बेफारम ते पासपोर्ट न ठहंदो। हिन खां सवाइ हर ॿार लाइ अलॻि बेफारम जारी कयो वेंदो। नादरा जी ऐप ज़रिए फैमिली जा समूरा तफ़सील हासिल करे सघजनि था। हिन चयो त FRC में जेकॾहिं का ग़लती या खोट आहे त हिन खे दुरुस्त करे सघिजे थो। जेके माण्हू गैर कानूनी तरीक़े सां कार्ड हासिल कयो आहे, इहे रज़ाकाराने तौर कार्ड वापस करे सघनि था। रज़ाकाराने तौर कार्ड वापस कंदड़ ख़िलाफ़ फिलहाल का कानूनी कार्रवाई न थींदी। फैमिली रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट खे कानून दस्तावेज़ जो दर्जो ॾेई छॾियो वियो आहे। तर्जुमान मूजिब FRC हाणे विरासती मामलनि ऐं अहम कानूनी मामलनि लाइ क़ाबिल क़बूल हूंदो ऐं FRC ख़ानदान जे मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ मूजिब जारी कयो वेंदो। हिन चयो त नादरा जो रिकॉर्ड मुकमल तौर महफ़ूज़ आहे। पढ़ियल औरत खे बि सहूलियत ॾिनी वई आहे त इहे सुञाणप कार्ड ते पीउ या मुड़ुस जो नालो लिखाए सघनि थियूं। तर्जुमान वधीक ॿुधायो त अॻूणे चेयरमैन नादरा समेत करप्शन मुलविस हड़नी मुलाज़िमनि ख़िलाफ़ जांच जारी आहे ऐं नादरा में करप्शन ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते अमल थी रहियो आहे।